अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नंदो शहर लॻभॻि गोलिया राजसين सोमराणी में लॻल ट्रांसफार्मर 1 साल खां ख़राब हुअण करे درگاہ ऐं रهواسي बिजली खां महरूम बणियल आहिनि। इन सिलसिले में درگاہ जे मतولي अहमद खट्टी ऐं रهواسين हर सलीम मल्हा, हुसैन दर्स, आचार मल्हा ऐं ॿियनि साफ़ियुनि सां राब्ते ते ॿुधायो त तक़रीबन 1 साल खां वधीक अरसो थियो आहे درگاہ जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, जंहिंजे करे درگاہ समेत समूरो ॻोठ ऊंदाहे में ॿुॾल आहे। उन्हनि वधीक चयो त درگاہ ते ईंदड़ ज़ाइरीन पिणु बिजली न हुअण सबबि परेशानी खे मुंहुं ॾियनि था। उन्हनि ॿुधायो त बार हेस्को अमलदारनि खे दरख़्वास्त ॾिनी आहे, जॾहिं त इलाइक़े जे चूंडियल MPA हुसैन मिर्ज़ा खे पिणु दरख़्वास्त ॾिनी, जंहिं वाइदो कयो त जल्द ट्रांसफार्मर लॻायो वेंदो, मगर अफ़सोस इन खे 5 महीना थी विया आहिनि पर ट्रांसफार्मर लॻाए बिजली बहाल न कई वई आहे। उन्हनि चिताव ॾिनो आहे अगरि درگاہ ओलिया राजसين सोमराणी जो ट्रांसफार्मर न लॻायो वियो त एहतजाज कंदासीं।